नाज़रीन, सॼी सिंध जियां निंदो शहर ऐं भरपासे में बि सकाफ़ती ॾियारे जे हवाले सां मच कचहरी कोठाई वई। उन हवाले सां रिपोर्ट कयो आहे मुर्तज़ा मल्ला। आवाज़ टीवीअ जे इल्म पिरायो सिंध संवारियो जे सिरे हेठि निंदो शहर भरिसां ॻोठ ओलिया राज सिंह सुमराणीअ में क़ौमी अवामी तहरीक ज़िले बदीन पारां मच कचहरीअ जो एहतमाम कयो वियो, जंहिंमें क़ौमी अवामी तहरीक तहलके बदीन जे सदर मोहम्मद हुसैन दर्स, मोहम्मद सलीम मल्हा, अहमद खटीअ समेत ॻोठाणनि शिरकत कई। मच कचहरीअ में मक़ामी फ़नकार मास्टर नवाज़ अली नाज़ सुर विखेरिया ऐं महफ़िल खे चार चंड लॻाए छॾिया। उन ई मौक़े ते मच कचहरी में शिरकत कंदड़नि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त अॼु ही असां क़ौमी अवामी तहरीक तरफ़ खां जेको ही हिते सिंध सकाफ़त जे हवाले सां मच कचहरी रखी वई आहे। हिन में अदीब सुगड़ दानश्वर फ़नकारनि पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कयो ऐं असां जेको हिते जेको टोपी अजरक वारे ॾींहं जे हवाले सां एकता जो ॾींहुं जेको 5 डिसंबर ते मल्हाईंदा आहियूं, पूरी सिंध में हिकु ईद जो ॾींहुं करे मल्हाईंदा आहियूं। ऐं असां क़ौमी अवामी तहरीक वारनि ही जेको हिन ईद वारे ॾींहं ते बि असां जेको इहो नारो लॻायो आहे त सरदारी निज़ाम नामंज़ूर, ऐं ही जेको सरदार जागीरदार जेको निज़ाम बणे ऐं ही जेको ग़रीबनि खे मारे रहिया आहिनि, उन्हनि जे ख़िलाफ़ु असांजो इहो एहतिजाज हलनि पिया। ओलिया राज सिंह जे ॻोठ में जेका ही असांजी मच कचहरी हर साल वांगुरु थींदी आहे ऐं जिन्हनि जो इहो ई नारो आहे त इल्मु पिरायो सिंध संवारियो जे हवाले सां जेके हे असांजा सिंधी ॾियारा जेके असां मल्हायूं पिया ऐं इंशाअल्लाह असां 5 डिसंबर ते सिंधी टोपी ऐं अजरक पाए असां दुनिया वारनि खे ॿुधाइणु चाहींदासीं त असां सिंधी माण्हू असां जेको सो हाणे असां में उहो शहूर पाए, असां में उहो इल्मु पाए ऐं असीं इहे पंहिंजा ॾियारा मल्हाईंदा रहंदासीं। सिंधी सकाफ़त सदियुनि जी तारीख़ रखे थी। ही मच कचहरियूं, ही ॻोठनि में नड़बैत गुजारतूं असांजी सिंध जी तमामु हिकिड़ी वसी तारीख़ रखंदड़ ॻाल्हियूं आहिनि, कहाणियूं आहिनि। सिंध जी सकाफ़त जे हवाले सां असां ही जेको ॾियारा हूंदा आहिनि, ॾींहं, इहे इंतिहाई जोश जज़्बे ऐं पंहिंजी लगन सां मल्हाईंदा आहियूं। जेको अॼु असांजे ॻोठ दरगाह ओलिया राज सिंह मल्हायो वियो आहे, जंहिंमें शाइरनि दानिश्वरनि अदीबनि शिरकत कई आहे। उहे अची हिते पंहिंजा वीचार विचारिया अथनि ऐं तमामु घणनि माण्हुनि शिरकत कई आहे। असीं तमामु घणा चैनल वारनि जा थोराइता आहियूं, आवाज़ टीवी वारनि जा, जंहिंजो हिकु ई नारो आहे इल्मु पिरायो सिंध संवारियो जे नारे हेठि पूरी सिंध में 5 डिसंबर ते भरपूर जोश जज़्बे सां ईद जे ॾींहुं वांगुरु 5 डिसंबर मल्हायो वेंदो। मच कचहरीअ में शिरकत कंदड़नि जो चवणु हो त सिंधी टोपी ऐं अजरक असांजी क़दीमी सकाफ़त आहे, जंहिंजे करे असीं दुनिया में सुञाता वञूं था ऐं 5 डिसंबर ते सिंधी टोपी ऐं अजरक पाए असीं सिंध जो सकाफ़ती ॾियारो वरी धाम धूम सां ईद जियां मल्हाईंदासीं ऐं पंहिंजे सिंधी हुजण जो सबूत ॾेई ॿधी ऐं एके जो अज़म बि कंदासीं। मुर्तज़ा मल्ला, आवाज़ टीवी न्यूज़, निंदो।